जी असां मौजूद आहियूं फैज़गंज हॉस्पिटल में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॿारनि जी माउ आहे जंहिंखे ॾेरनि पारां बेदर्दी सां क़तल थियो आहे। हीउ वाक़ियो थियो आहे अकरी थाणे जी हद में ऐं जंहिंजो क़तल थियो आहे हुनजो नालो शबीरा शर आहे। हुनजूं ॿ न्याणियूं बि हिते गॾु आहिनि। असां हुननि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। पहिरियों माना असां दुश्मनी हुयनि ॿनी ते असांखे ॿनी ॾियो असांखे पहिरियों चवनि पिया लॼो लॼो, असां हितां न लॼासीं। वरी अबू असांजो ड्यूटी ते हलियो वियो, असांखे अकेलो छॾे वियो। असांजा टे भाइर नंढड़ा जीअं असां दरवाज़ो खोलियोसीं अम्मी असां सभिनी ते हमिलो करे अम्मी खे मारे छॾियो। चयूं असां कुझु इल्ज़ाम हणी मारियो। हिननि 2-3 ॾींहं अॻे चयो त असां फलाणी खे मारींदासीं। घरनि जे ॿाहिरूं बि छपिया, 4 महीना घरनि जे ॿाहिरूं छपिया। ते हमिलो करे पहिरियां आया, जीअं हमिलो कयूं असां सभई किरी पियासीं। असांखे माना ज़ख़्मी करे पोइ असांजी अम्मी खे मारे छॾियो। असांजो घर केर बि न हुयो। हिननि अची हमिलो कयो हथियारनि सां। 2-3 कलाक ज़ोरी हमिलो कयो। 2-3 कलाक असां नंढियूं न्याणियूं हुयासीं। असांजा 3 भाइर नंढा, आबू ड्यूटी ते असांजे घर ते हमिलो कयो 3 कलाक। माना हथियार हुजनि नंढा हुजनि जेके बि हुया असांजा, हिकु अदरक हो, हिकु आचर हो, हिकु इश्फाक हो, हिकु आसिफ हो, हिकु यासू हो, हिकु इकरार हो, सदाम हो, ख़ालिद। 10-12 ॼणा मतिलबु इन अची हमिलो कयो असांजे घर ते। असां हेठि किरी पियासीं। पोइ असांजी अम्मी खे अची हथियारनि सां मारियो। 2-3 कलाक फेरिंग कयूं। असां क़ुर लाइ अम्मी ते रखियोसीं। असांजी अम्मी खे न मारियो त बि ज़ोरी मारियो। लहजे जी करे खाराइण जो मतिलबु इल्ज़ाम ॾेई ॿनी जे हुयनि, ॿनी जे बहाने, पर इहो इल्ज़ाम ॾेई असांजी अम्मी खे मारियो। ही हुयूं क़तल थींदड़ औरत जूं न्याणियूं रेशमा ऐं काशफा, जंहिंजूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। हिननि जो चवणु हुयो त असांजा जेके निगाह चाचा आहिनि उहे असांजे घर में दाख़िल थी करे असांखे मारकुट कई ऐं असांखे मारकुट करण बाद असांजी अम्मी खे जेको आहे बेदर्दी सां हुननि क़तल कयो आहे ऐं हुन ते इल्ज़ाम ॾिनो त ही कारी आहे। जॾहिं त हुननि इहो बि चयो त असल मसइलो ज़मीन जो आहे। 2 एकड़ ज़मीन आहे जेका उहो असांखां खसण पिया चाहिनि, जेका असां न ॾिनी उन्हनि खे। उन ज़मीन जे करे हुननि असांजी जेका वालदा आहे उन खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त उहे जेके हिन जा कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पुॼाइनि। कैमरामैन कबीर सां गॾु सलीम चांग, WTN फैज़गंज।